ईद मोहत पाण ईद मोहत कुछ आऊं बे अग भरी थियो मता चवे मखाना बलोच हिन कमीनीअ मां की न थियो या अल्लाह जल जलालहू ओ मुंहिंजा मौला अॼु 8 शाबान जुमे जे ॾियारे उशुर ज़कात चेयरमैन ते डावरे जो चेयरमैन साईं शौकत सादिक फुल पोटरो साईं महबूब जी लख सलवात पढ़ाई ओ मौला शौकत सादिक फुल पोटरो साईं जो अॼो को ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा अल्लाह आमीन। ओ मौला शौकत साईं खे ओ मौला साईं जे पुटनि खे शराफत अली फुल पोटरो साईं खे साईं जे सभिनी बचड़नि खे सिहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा अल्लाह आमीन। शौकत साईं जे रोज़गारनि में माल रिज़्क़ में खजुन पोखन में इज़्ज़त में बरकतूं अता फरमा अल्लाह आमीन। ओ मौला जेके बि डावरे जा फुल पोटा आहिनि दुआ में वेठा आहिनि अम्मा ज़ैनब जी चादर जो वास्तो थी सभिनी जा क़यामत ताईं बेड़ा पार फरमा अल्लाह आमीन। ओ मौला साईं शौकत साईं जेके बि दिलनि में साईं जे जाइज़ तमन्नाऊं आहिनि जा जंहिंजे लाइ बि दुआ जे लाइ सोचनि था उन्हनि जा बेड़ा पार फरमा अल्लाह आमीन। साईं बहार फुल पोटो साईं जी बीमारी मुश्किल दूर फरमा अल्लाह आमीन। ओ मौला साईं के बहार साईं के शफा अता फरमा अल्लाह आमीन। उस्ताद अली खान फुल पोटरो साईं के अली गुल फुल पोटरो साईं के क़यामत ताईं आबाद फरमा अल्लाह आमीन। गुलजार अली फुल पोटरो साईं समाजी अगवान जा बच्चा घर आबाद फरमा अल्लाह आमीन। सूफी मुमताज अली फुल पोटरो साईं भूरल साईं के बाबा जुड़ल साईं के क़यामत ताईं आबाद फरमा अल्लाह आमीन। मां दिल जो गुजरियो गालियों मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां ओ मुंहिंजा रब चादरे ज़ैनब जो वास्तो थिए अॼु शौकत साईं जे ऐं असांजे दिलनि जूं सभिनी जे दिलनि जूं जाइज़ तमन्नाऊं पूरियूं फरमा अल्लाह आमीन। ओ मौला अॼु साईं वारनि चयो गुलज़ार साईं जेको अर्ज़ु रखियो त अॼो की लख सलवात जो सवाब असांजी जीजल राणी मोहतरमा राणी खेनि जो सवाब महबूब जे थारुनि जे रूह खे पेश कयोसीं अल्लाह आमीन। कुल मोमिनीन वल मोमिनात खे अॼो के सलवात जो सवाब पेश कयोसीं अल्लाह आमीन। मौला शौकत सादिक साईं जो अॼो को ख़ैर पंहिंजी बारगाह में क़बूलो मंज़ूर फरमा अल्लाह आमीन। जुमिले असां सभिनी जो अॼु बेड़ो तार अल्लाह आमीन। जेके सोचनि था असांजा नाला खणे ओ मौला जंहिंजा नबी नाला खणा पर जेके बि दुआ में आहिनि सभिनी तो कुल मुश्किलातूं दूर फरमा अल्लाह आमीन। बाबा कमन फ़कीर साईं खे वॾी हयाती अता फरमा अल्लाह आमीन। वॾेरो तारिक भंड साईं जे अबे अमा खे सिहत अता फरमा अल्लाह आमीन। सॼे पाकिस्तान में सऊदी में ईरान में इराक में शाम में फ़लस्तीन में मिस्र में घर घर में सलवातूं थियनि अली असगर जो वास्तो थी आ दुआ मुंहिंजी कबूल फरमा अल्लाह आमीन। महबूब जी उम्मत खे फिरके वारियत खां बचा अल्लाह आमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदर